जय झूलेलाल। मां श्रीमती विनीता भावनानी बिलासपुर छत्तीसगढ़ में भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री तव्हां सभिनि जे साम्हूं हिकु निवेदन खणी आई आहियां। जीअं कि असां सभु सिंधियत जे लाइ लॻा पिया आहियूं, को दाल पकवान दिवस जे रूप में मल्हाए, को पकोड़ा दिवस जे रूप में मल्हाए, पर मां बि हिकु ॾींहुं तव्हां सभिनि जे साम्हूं यादि ॾियारणु आई आहियां जेको कि पूरे विश्व में मल्हायो वञे थो। 27 जून विश्व सिंधी सारंगी दिवस के रूप में सिंधी सारंगी जेकी लुप्त प्राय सारंगी हुई, जैसे पुनर्जीवन ॾिनो आहे श्री राजेश परसरामानी ने, जेकी पहिरियों लोक धुननि ते वॼंदी हुई, अॼु शास्त्रीय संगीत ते वॼंदी। सारंगी ही हिकु अहिड़ो मात्र वाद्य आहे जेको दिलि जे क़रीब रखी वॼायो वेंदो आहे ऐं उन में बि उन जी धुन हृदय सां प्रवाहित थींदी आहे, संवेदनाउनि में लहंदी आहे ऐं पूरी सृष्टि के मंत्र मुग्ध कंदी आहे। तव्हां संत कंवर राम जा भॼन ॿुधा हूंदा, उन सभिनी में सिंधी सारंगी ही वॼल आहे। छोकी इन सारंगी में 27 तार थींदा आहिनि, इन जे करे इन में जीन ज़ारा मेन तार सभई मिलाए करे 27 हूंदा आहिनि। इन करे 27 जून ते इन ॾींहं खे असां मल्हायूं था। ऐं गॾु छोकी सिंधु घराने के प्रचलन में आणण जे लाइ जून मास ही हुयो जंहिंमें राजेश जी ने सिंधु घराने जी उत्पत्ति कयईं, त इन्ही करे 27 जून मुक़ररु थियो आहे जेको पूरे विश्व में सिंधी सारंगी दिवस जे रूप में मल्हायो वञे थो। तव्हां सभिनि सां मुंहिंजो निवेदन आहे कि हर घर में 27 जून ते सारंगी यदि नथी वॼी सघे त काई ॻाल्हि कान्हे, सिंधी संगीत त वॼी थो सघे, सिंधी धुनियूं त असां ॿुधी था सघूं। असां सिंधी धुनियूं या संगीत या सारंगी ॿुधी करे ऐं कुझु वीडियोज़ राजेश जी जा असां शेयर ज़रूरु कंदासीं, जंहिंखे ॿुधी करे असां विश्व सिंधी सारंगी दिवस पाण बि मल्हायूं ऐं सभिनी खे प्रेरित बि कयूं कि उहे सभई बि सिंधी सारंगी दिवस जे रूप में 27 जून खे मल्हाइनि। धन्यवाद। लख थोरा झूलण सां हिकु अर्ज़ु कंदे हुए कि झूलण तुंहिंजी महर रहे, बाझ रहे, असीं रहूं न रहूं हिन दुनिया में, सिंधियत सदा आबाद रहे, सदा आबाद रहे। जय झूलेलाल।